सिंध के मुख़्तलिफ़ शहरनि में अॻूणे सदर परवेज़ मुशर्रफ के हक़ में रैलियूं कढी नारेबाज़ी कई वई। समारोह खां सुरेश माली जी उमाणियल ख़बर मूजिब समारोह में पाकिस्तान ख़ासकैली राजूणी इतिहाद तरफ़ां मोहम्मद अज़ीम ख़ासकैली, डॉक्टर पूनम चंद, नेणू माली, शंभू भील ऐं ॿिनि हथनि में प्ले कार्ड खणी अॻूणे सदर रिटायर्ड जनरल परवेज़ मुशर्रफ के हक़ में रैली कढी नारेबाज़ी कई। इन मौक़े ते अॻुवाणनि ख़िताब कंदे चयो त परवेज़ मुशर्रफ पाक फ़ौज जो बहादुर ऑफिसर थी रहियो आहे ऐं हुन मुल्क जी 40 सालनि ताईं ख़िदमत कई आहे। उन लाइ हिकु वतन दोस्त रिटायर फ़ौजी ऑफिसर खे मौत जी सज़ा ॾियण ते अफ़सोस आहे। हुननि सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान जे चीफ जस्टिस के अपील कंदे चयो त अॻूणे सदर परवेज़ मुशर्रफ जे सज़ा ते नज़रसानी करे संदसि सज़ा ख़त्म कई वञे। भिरिया रोड खां शाहिद मीर सहतो जी उमाणियल ख़बर मूजिब भिरिया रोड शहर जे समाजी अॻुवाणनि ऐं शहरिन शफ़ीक रहमान, आसिफ बिरोही, अब्दुर्रहमान ऐं ॿिनि जी अॻुवाणी में अॻूणे सदर रिटायर जनरल परवेज़ मुशर्रफ जे हिमायत में रैली कढी नारेबाज़ी कई वई। रैली खे ख़िताब कंदे अॻुवाणनि चयो त परवेज़ मुशर्रफ पंहिंजे दौरे हुकूमत में हिन मुल्क ऐं पाकिस्तानी अवाम लाइ काफ़ी बहितर कम सर अंजाम ॾिना, जिन त मुल्क जे बचाव में दुश्मन जे अखियुनि में अखियूं मिलाए जंगियूं विड़ी मुक़ाबिलो कयो। हुननि चयो त रिटायर जनरल परवेज़ मुशर्रफ मुहिब वतन आहे। उन लाइ ख़ुसूसी अदालत पारां मिलियल मौत जी सज़ा वारे फ़ैसिले ते नज़रसानी करे साणुसि आइन ऐं क़ानून मुताबिक़ इंसाफ़ कयो वञे। काविश, डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम, सिंध।